इते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। कराची में पुरसरा नमूने गुम थियल 14 वरनि जी दुआ ज़हरा जे लाहौर में मौजूदगी जो इंकशाफ थियो है। पुलिस के हथल निकाहनामे मूजिब दुआ ज़हरा लाहौर वासी नौजवान से पसंद की शादी कई है। निकाहनामे में दुआ ज़हरा की उम्र 18 साल ॼाणण लाइ निकाहनामे की तस्दीक कराए रहा आहियूं। पुलिस जो इहो चवणु आहे दुआ ज़हरा के हथ अचण वारियूं ख़बरूं दुरुस्त न आहिनि। फ़िलहाल रुगो निकाहनामो साम्हूं आयो आहे। DIG ऑपरेशन्स जो इहो मौक़िफ़ साम्हूं आयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची में पुरसरा नमूने गुम थियल 14 वरनि जी दुआ ज़हरा जे लाहौर में मौजूदगी जो इंकशाफ थियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। पुलिस के हथायल निकाहनामे मूजिब दुआ ज़हरा लाइ लाहौर वासी नौजवान से पसंद की शादी कई है। निकाहनामे में दुआ ज़हरा की उम्र 18 साल ॼाणण लाइ जॾहिं त निकाहनामे की तस्दीक कराए रहा आहियूं। पुलिस जो इहो चवणु आहे दुआ ज़हरा के हथ अचण वारियूं ख़बरूं दुरुस्त न आहिनि। फ़िलहाल रुगो निकाहनामो साम्हूं आयो आहे। DIG ऑपरेशन्स जो इहो मौक़िफ़ आहे।